अफ़सोसनाक ख़बर है घोट की मावा से शेयर कई पिया ॻोठ हाजी रमज़ान चाचड़ वासी नींगर यामन लांडी शाख में ॿुॾी फौत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर नासिन नवा के ॾींदा पिया हलूं। घोटकीअ मां नींगर यासीन चाचड़ चौपाई माल खे विंजारे रहियो हो त ॿुॾी फौत थी वियो आहे। नींगर जो लाश पिणु हथ कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर नासिन नवा के ॾियूं पिया घोटकीअ मां ॻोठ हाजी रमज़ान चाचड़ वासी नींगर यामन लांडी शाख में ॿुॾी फौत थी वियो आहे। नींगर यासीन चाचड़ चौपाई माल खे विंजारे रहियो हो त ॿुॾी वियो आहे। नींगर जो लाश पिणु हथ कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर है घोटकी मां ॻोठ हाजी रमज़ान चाचड़ वासी नींगर लांडी शाख में ॿुॾी फौत थी वियो। नींगर यासीन चाचड़ चौपाई माल खे विंजारे रहियो हो त ॿुॾी वियो। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां आवाज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। मुश्ताक, छा तफ़सील आहिनि? जी मुश्ताक। जी घोटकी वेझो जेके नींगरी जेके वाह में पूरी फौत थी वई। घोटकी हाजी रमज़ान चाचड़ वासी वरनि जी नींगर यामन लांडी शाख में ॿुॾी फौत थी वई आहे। नींगर यासीन चाचड़ चौपाई माल खे शाख में विहाणे जे ॿुॾी फौत थी वियो आहे। नींगर जी ॻोल्हा बाद लाश जेको हथ कयो वियो आहे। नींगर जो लाश हिन जेको ॻोठ पहुचायो उते कोराम मची वियो आहे। जी वॾी महिरबानी मुश्ताक आगाही ॾियण जे लाइ।